लाड़कानी में जिस्कानी बिरादरी पारां भेडो दाख़िल थियल खून के केस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुरादपुर पाड़े जे रवासिन जिस्कानी बिरादरी जे औरतन माई साइमा खातून, खूंज खातून, रुबीना जिस्कानी ऐं ॿिनि औरतुनि जे अॻुवाणी में भेडो दाख़िल थियल खून के केस खिलाफ जिना बाग चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते माई साइमा खातून साफ़ी नालो ॿुधाईंदी चयो त संदसि पाड़े में रहंदड़ जमील अहमद बिरोही गुज़िरियल 24 नवंबर जे ॾींहुं मोटरसाइकिल ते वन व्हीलिंग कंदे रोड हादसो थियो हो, जंहिंमें हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो। औरतुनि चयो त फौती नौजवान जे वारसनि संदसि पीसनि मुड़ुसु गुलाम परवेज़ जिस्कानी, फयाज़ अली जिस्कानी समेत 3 ॼणनि मथां नींगर जमील बिरोही जो क़त्ल केस दाख़िल करायो आहे, जेका ना इंसाफ़ी आहे। हुननि आईजी सन डीआईजी लाड़काणो समेत ॿिनि वसवारनि खे अपील कई त नींगर जमील बिरोही जे रोड हादसे में फौत थियण वारे मामले जी शिफ़ाफ़ जांच कराए मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे।